काज़, पंहिंजे मक़सद, पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, पंहिंजे बिरादरी, छो त ही घर आहे। घर तव्हांजो मज़बूत कोन हूंदो त ॿाहिरि ताईं किथां वञो। उन करे पहिरीं पंहिंजो घर मज़बूत कयो, घर खां पोइ बिरादरी खे इकठो कयो, दोस्तनि खे इकठो कयो, पोइ ई जेके असांजे वतन ते, असांजी धरतीअ ते ॻोल्हावा आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांखे जंग करणी पवंदी। छो त असां उन्हनि खां कचर न आहियूं। सुभाणे सिंध जो पाणी बंदि थिए, सिंध जे तेल जा पैसा ख़तमु थियनि, आयल गैस ख़तमु थिए, नौकरियुनि मां तव्हांखे बेरोज़गार कनि, छा तव्हां धरती ते कोन आहियो? इन करे असांखे गॾियल मूवमेंट, गॾियल असां या ॿियो जेको अॼुकल्ह वॾे में वॾो करप्शन जो जेको मर्ज़ आहे, उनजे ख़िलाफ़ असांखे पीसफुल ऐं जदोजहद करणी आहे। ऐं आख़िर में इहो ई चवंदुसि त जसे लोड़ा ऊचा जिनी संदी धीर, मारू वारा फ़क़ीर कंहिं बि ॾींदा ज़ाहिरी। छो त जिन माण्हुनि खे असां अॻु में हिते समाज जो लीडर कयो, उन्हनि माण्हुनि असां सां वेसाॻा थी कई। इन करे असांखे पंहिंजी लीडरशिप, सिहतमंद लीडरशिप लाइ असांखे अॻिते वधिणो आहे। असांखे हिन सिंध जे सही शयुनि खे सम्झणो आहे, पाण में मुनज़िम ऐं मुतहद थियणो आहे। लालण जे लाइट लुत्फ़ सां लतीफ़ आई असो अंडो रहबर तूं राइट एज़ यू शाइन सच इन नाइट सिंधड़ीअ ते साइट गजा पंहिंजे घर में।